अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अञा मुंहिंजो पोयों आहे सिक्योरिटी खां अॻियां आहे नई दुनिया, पर हुन खां अॻु में तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां। काफ़ी दोस्तनि जे ज़हननि में सुवालु हूंदो आहे ज़फ़र भुट्टो छा कंदो आहे। अञा मां रेडियो फ्रीक्वेंसी इंजीनियर आहियां बाय प्रोफेशन, पर हाणे 10-12 साल थी विया आहिनि, हिन जे करे हाणे कंसल्टेंट आहियां। वॾो डॉक्टर जीअं हूंदो आहे जॾहिं नब्ज़ ॾिसंदो आहे ऐं सम्झी वेंदो आहे, त मुंहिंजी कोर एक्सपर्टी वरी आहे एयरपोर्ट, हॉस्पिटल, वॾा थीम पार्क्स वग़ैरह, जिते डेली जी बेसिस ते 10-15 हज़ार माण्हू ईंदा हुजनि, उन्हनि जी मोबाइल सर्विस सेट करणु मुंहिंजो कमु आहे। त हिन जे करे साईं मां ट्रैवलिंग बि कंदो आहियां, कंहिं महिल कैलिफोर्निया, कंहिं महिल न्यूयॉर्क, कंहिं महिल काथे। अॼुकल्ह यूनिवर्सल स्टूडियो कैलिफोर्निया आयल ऐं लॉस एंजलिस, उते तव्हांजे साम्हूं साईं यूनिवर्सल स्टूडियो चिमके थो, ॿरे थो पियो। हेॾो वरी हे असल में साईं पार्क अथव 3 शयुनि में फैलायल आहे न, माना मुश्तमिल आहे। हिकिड़ो आहे थीम पार्क, हिन पासे ॾे माण्हू जारे ॿार वञनि था पिया, ठीकु आहे, इन जी एंट्री उहो ई आहे, यूनिवर्सल स्टूडियोज़ न। ॿियो आहे हे हिकु स्टूडियोज़, ठीकु आहे, यूनिवर्सल स्टूडियो। इहे हेठों ई आहिनि जिते हॉलीवुड जूं मूवीज़ वग़ैरह ठहंदियूं आहिनि न, उहो आहे, ठीकु आहे। हे उन जो यूनिवर्सल स्टूडियोज़ जिते माण्हू ॾिसो फ़ोटू वोटू कढनि था। 3 आहे साईं उन जी सिटी वॉक, हीअ उन जी सिटी वॉक आहे, ठीकु आहे। हेॾे माना खाया पीआ दुकान, हर शइ तव्हांजा सिटी वॉक जा हिते तव्हांखे नज़र ईंदा। रेस्टोरेंट्स वग़ैरह, चांहि बोतल, शरबत, आइसक्रीम वग़ैरह, उहा शइ तव्हांखे हेॾे मिली वेंदी आहे न, ठीकु आहे। पोयों पार्किंग अथसि, ऐं अचो त हाणे तव्हांखे हिकिड़ो टूअर ॾियूं। हे ॾिसो माण्हू ऐं असां लाहौती फ़क़ीर। मां न सोचियोमि त मूंखे अहिड़ी ज़िंदगी मिली, पर मुंहिंजे मालिक जा अहसान, मां महिनत कंदो हुयुमि। मूंखे यादि आहे जॾहिं मुंहिंजी पहिरीं नौकिरी लॻी हुई, 3000 रुपया पर मंथ। घर में मुंहिंजे वालिद साहब चयो, मूंखां 10,000 वठे थो ख़र्चो, हे तूं 3,000 में ख़र्चो कीअं कंदे? मां जो अब्बा अॼु खां पोइ 7,000 ॾींदा, 3,000 तुंहिंजी हाणे साईं बचति थो कयां, 3,000 नौकिरी थो मिलनि, 7 तूं ॾींदे, 10 में मां गुज़ारो करे वेंदो। सुम्हण जे लाइ गवादर वञो पिया रूट ते, नॉर्दन बाईपास ते, उते साईं टावर हणो पिया न सेल्युलर। 2008 जी ॻाल्हि, त मां यूनिवर्सिटी खां पास आउट थी आयो हुअमि। पोइ राति जो सुम्हण जे लाइ होटल न हुयो, बिस्तरा न हूंदा। पोइ फटाकनि वारियूं थैलियूं ईंदियूं आहिनि न, टेलीकॉम एंटीना वॾा वॾा उन में ईंदा, रैप थियल, त उहे विछाए करे सुम्हंदा हुआसीं। पोइ जॾहिं पियो हूंदो हुअमि, सुबुह सां उथंदो हुअमि, हवा में उहा थैली उॾरी वेंदी, धूड़ मिटी में पियो हूंदो। विहाणो छाजो कंदा हुआसीं, सिर टोटे खे खणी करे उनखे थैली वेड़ींदासीं त इहो विहाणो आहे। उन टाइम न सोचियो रब अहिड़ा नज़ारा ॾींदो, अहिड़ा साईं माइकल कोर्स जा चश्मा ॾींदो, 35-35 हज़ारे जो चश्मो आहे। ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे, महिनत, जुनून। इंसानु न सोचींदो आहे त अॻिते हुन सां छा थियणो आहे, पर सचाई सां, महिनत सां हुन जा ॾींहुं राति चेंज थींदा आहिनि। जितेंद्र वारा बूट मिली वेंदा आहिनि, न त कंहिं वक़्त में लाइट हाउस वठंदा हुआसीं, हाणे ताईं गुची जा बूट पातल हूंदा आहिनि, एप्पल जूं वाचा आहिनि। ज़िंदगानी आहे, मुंहिंजे मालिक जा अहसान आहिनि, रब पाक जा शुक्र आहिनि। रब जेके अहिड़ा नज़ारा कराया अथई, अहिड़ा सीनारियूं, दुनिया सिकी वेंदी आहे साईं हिन जे लाइ, यूनिवर्सल स्टूडियो अचणु ॾिसण जे लाइ। पर मुंहिंजे मालिक जा करम आहिनि, असां हिते वाया वञूं था। हे ॾिसो अहिड़ी फोटोग्राफरी हलंदी आहे हिते, अवार्ड थींदा आहिनि न, उन ते ठाहींदा आहिनि रेड कारपेट शो, रेड कारपेट शो टूवर्ड्स द यूनिवर्सल हॉलीवुड। टिकट टू हॉलीवुड, टिकट टू हॉलीवुड। साईं ॾिसो, हे आहे तव्हांजो पूरो यूनिवर्सल। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त ज़फ़र भुट्टो। फायरवर्क, अहिड़ा थीम्स हलंदियूं पियूं, शोज़ हलनि था अंदरि, वॾा वॾा। हेॾो टिकट साईं मुंहिंजो घुमियल आहे, मां नथो वञा, ॿार बि न आहिनि, अकेले मज़ो न ईंदो, अकेला आहियूं। पर तव्हांखे हितां ई सीनारी ॾेखारियां। हे ॾिसो, वेलकम टू यूनिवर्सल स्टूडियो। ते फिल्मा साईं जिते ठाहींदा आहिनि अंग्रेज़, इन जे हेठां आहिनि अंदरि पार्क, थीम्स आहिनि, दुकान आहिनि, बसि हे झूला आहिनि साईं यूनिवर्सल जा, गेस्ट रूम्स VIP। बाक़ी हे
वेलकम टू यूनिवर्सल स्टूडियो लिखल अथव हॉलीवुड यूनिवर्सल स्टूडियोज़ हॉलीवुड लाइट्स कैमरा एक्शन। बाक़ी माण्हू रश एतिरी ना आहे। हे अंदर पार्क वग़ैरह थी गार्ड बीठी आहे साईं हाइट चेक झूलंदे हिन जे करे त साईं इहो आहे यूनिवर्सल स्टूडियोज़। ॿुधो इहो आहे साईं लाइक शेयर 1 लाख फॉलोअर ते तव्हांजी महिरबानी मोहब्बत कुर्ब होपफुली तव्हांखे वणी हूंदी वीडियो वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो। पंहिंजनि प्री प्यारनि जो ख़्यालु कजो। फोटोग्राफी वग़ैरह हर शइ सीनारी आन आहे जाॾे काॾे ऐं रेड कारपेट यूनिवर्सल टेंशन फ्री जिंदगी टेंशन नहीं लेने का जिंदगी जिंगा लाला जीने का। हाँ इजाज़त वठो था गंज रील हलियो पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु कजो वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो। जल्द मिलंदासीं अल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। अदा पार्किंग में पंहिंजी गाॾी बीहाइण खां पोइ साईं असां अची विया हिकिड़ी नई प्यारी बहितरीन जॻह ते ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं शेयर 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 आहे साईं यूनिवर्सल स्टूडियोज़ साईं जाते हॉलीवुड जो मूवीज़ वग़ैरह ठहंदियूं आहिनि स्टूडियोज़ आहिनि थीम पार्क आहे क्यूरियस जॉर्ज में पार्किंग में लेवल 1 ते गाॾी बीहाई आहे साम्हूं गाॾी बीठी आहे पर डे साईं $30 फीस आहे जेका पीआए करे हिते तव्हां पार्किंग लेवल 1 पार्किंग गराज में वेलकम टू यूनिवर्सल स्टूडियोज़। बस साईं उन खां पोइ वॉशरूम्स यूज़ करण खां पोइ तव्हां आहिस्ता आहिस्ता अची था सघो एंटरटेनमेंट कैपिटल ऑफ LA यानी यूनिवर्सल स्टूडियो हॉलीवुड। बस साईं हितां एंट्री कंदे ई तव्हां अची वेंदा हो मार्गरीटा विल हेॾो आहे कैपिटल वॉक ते हेॾो हे स्टोर्स वाह सांबा हे साईं हिते वॾियूं वॾियूं जेके मूवीज़ ठहंदियूं आहिनि सॼियूं हिते ठहंदियूं आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां हेॾो अलॻि हुते ड्रॉप ऑफ आहे ठीकु आहे शू पैलेस यानी जूता बूता हे हॉलीवुड साइन हे द रेड इमेज LA जी साईं रेडर्स फुटबॉल टीम रेस्टोरेंट्स मार्गरीटा हे साईं आई फ्लाई हे साईं डेलस मुंहिंजे शहर में बि आहे जंहिं माण्हू दिलि न ॿधी सघंदा आहिनि मथां ट्रप ॾियण जे लाइ उहे साईं हिते हवा में हे ॾिसो वाह ओ साईं हे ॾिसो हवा उहा फील अची वेंदी आहे त हेठि माना प्रेशर सटी था हे ॾिसो हे कीअं थिए थो हे टपो वाह वॉट अ फील साईं वॉट अ फील दोस्तों शेयर थींदो हले वॉट अ फील साईं जेके माण्हू नथा वञी सघनि साईं जहाज़ मां टपो ॾेई सघनि उन्हनि जे लाइ आहे फील हेठों एयर प्रेशर ते ऑपरेटर हे ॾिए थो ऐं हे माण्हू उॾरे थो पियो वाह सम्झाएसि थो हीअं कर पियो हल त सही वाह वाह साईं ओ मथे हेठि इहो साईं प्रेशर ते आहे घटि मत करंदा माण्हू खे मज़ो ॾेवाईंदा ॻाढ़ो पीलो थी वियो आहे अबो ॻाढ़ो थी वियो आहे साईं हालत हे ड्रिजणा हूंदा न दिलि कमज़ोर वारनि जे लाइ वाह हे मत अल्लाह छा था चओ दोस्तो कयो इहो दिलि बताओ मूंखे ओरिजिनल करिणो आहे मूंखे हिन जो न आहे साईं वठो त ओरिजिनल हे साईं मुंहिंजे शहर डेलस में बि मौजूदु आहे और ख़्यालु बाबा ॼारी ते न किरो वाह दोस्तो शेयर थींदो हले वाह मुंहिंजा साईं छा था चओ कयूं इहो मज़ेदार माना जंहिंखे दिलि न असांखे दिलि आहे साईं जहाज़ मां टपो ॾियण जी ठीकु आहे पैराशूट पाए करे ॾींदासीं हे ख़तमु थी वियो अचो त हाणे अॻिते हलूं भला हे साईं हिते ॿियो आहे हिते बि मुंहिंजो कमु थियलु आहे LA में जीअं ॿुधो आहे 6 महीना साल रही हुअमि पर हे सभु शयूं लताड़ियूं हुअमि तव्हांखे एंटीना ॾेखारियां हिते लॻियल आहिनि मुंहिंजे हथनि जूं छो त हिननि चयो असांखे एंटीना नज़र न अचे डमी में अंदरि लुकला हुजनि या पेंट मैच हुजे मां तव्हांखे ॾेखारियां किथे एंटीनाऊं लॻियल आहिनि मुंहिंजूं
ॻोल्हणियूं पवंदियूं साईं। काफ़ी अरसे खां पोइ आयो आहियां। 2014 में प्रोजेक्ट कयो आहे मैं यूनिवर्सल स्टूडियोज़। काॾे वयूं बाबा। हलो अॻिते ॾेखारियांव थो। इन खां पोइ साईं हे लिखियलु अथव सिटी वॉक, थीम पार्क, सिनेमा, पार्किंग, शेरिफ सिक्योरिटी वग़ैरह। हे पोयों हिननि जो साईं थीम पार्क ऐं हो आहे स्टूडियो जिते मूवियूं वग़ैरह हॉलीवुड जूं रिकॉर्ड थींदियूं आहिनि। बाक़ी हिते साईं माण्हू काफ़ी आयल आहिनि, कॉमिक्स वग़ैरह। वाह साईं, हे ॾिसो दुनिया ई अलॻि आहे। माण्हू घटि आहे पर छो त अॼु वर्किंग डे आहे न, मां सोचियो तव्हांजे लाइ रिकॉर्ड कयो। हे साईं आयरन मैन, उन जी शॉप। वाह साईं, हिन दुनिया में अकेला आहियां, अकेला वेंदासीं, हिन जे करे साईं अकेला ई घुमंदा आहियूं। सॉरी। हे ॾिसो स्टोर पूरो साईं आयरन मैन शयूं छगियल वठो। ठीकु आहे, ॿारनि जे लाइ साईं, या जेके शौक़ीन हूंदा आहिनि टीनेजर फिल्मनि विल्मनि में कैरेक्टर गॾु करण जो शौक़ु हूंदो अथनि, उहे हितां परचेजिंग करे था सघनि। सिटी बर्ड, वाह। लास्ट टाइम राति जो हिते सनावला लाचारी सां आयासीं। अॼु ॾींहं जो अचण जो मौक़ो मिलियो, वेझो ई हुयुमि त मां चयो दोस्तनि खे बि ॾेखारींदा हलूं पूरो। हेॾो हे साईं लॉकर रूम वग़ैरह, ॿिया थीम्स, आइस्क्रीम आहे, कार्टून बाटून। हे रेस्टोरेंट आहे, हेठो जूतनि जो दुकान, स्केचर्स, पूरो सिटी बर्ड साईं पूरो। ये है ओ कहिड़ो गानो आहे, टिकट टू हॉलीवुड, टिकट टू हॉलीवुड। सिटी बोर्ड में एंट्री थी चुकी आहे लॉस एंजलिस में साईं। सिक्योरिटी वग़ैरह ॿुधो फ़ोटू कढायो। हे पूरा साईं हॉलीवुड फिल्मनि जो पोयों पोर्ट्रेट ठहियलु आहे। तव्हांखे लॻे थो स्टील जो आहे, पर ईअं न आहे। पूरो साईं अगरि तव्हां ॾिसंदव तव्हांखे हिन में जोकर मूवी जो सीन नज़र ईंदो। ओयो उन खां पोइ साईं गोंडोपो, हे किचन, हिकु रेस्टोरेंट्स आहिनि सॼा हिते। ठीकु आहे, सुशी बुशी खाओ, कची मच्छी जंहिंखे चवंदा आहिनि सोली सिंधी में, सुशी, टेम्पुरा। ऐं हे आहे किंग कॉन्ग सिटी वॉक, स्टारबक्स। हे पूरो साईं डिंगो रॉकेट, सुशी, कची मच्छी खाओ। इट्स शुगर कैंडीज़, माना टाफियूं खटमिठड़ा, ॿारनि जे लाइ अयाशी। शुगर 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 जे मरीज़नि परे रहनि। बाक़ी टाफियूं, कैंडियूं, चॉकलेट, पूरो दुकाननि जो केक। हे ॾिसो बंटियूं टाफियुनि सां साईं, छा त थीम्स ठहियल आहिनि। हे ॾिसो हितां ई वरी साईं ॿाहिरि निकिरंदे तव्हांखे नज़र, वाह क्लासिक्स एल्बर्टो। हे ताईं महांगो हूंदो आहे, एबोरकोनी ब्रांड। कपिड़ा शपड़ा वठो, शर्टियूं ॿारनि जूं, वॾनि जूं, छोकिरनि माइनि जूं, ॿारनि जो पूरो साईं कपिड़ो शपड़ो। बाय 3 गेट 2 फ्री। वाह, उन 5 जा पैसा पूरा माना कयो हिते ई। ये ॿुधाए मैं सुशी, कची मच्छी। हे वरी बूबा गंप, श्रिम्प, माना झींगा बींगा, सी फूड सॼो हिते। हे रेस्टोरेंट्स पोएं दफ़े बि तव्हांखे ॾेखारिया आहिनि जेके। हे साईं किड्स ॿारनि जो, हे चश्मनि जो स्टॉल। ऐं हिते ई साईं वरी फूड टावर वॉक। बाक़ी साईं आवाम घुमे फिरे तो तव्हांजे साम्हूं आहे, मज़ा वठनि था हर कोई ज़िंदगानी के। हे साईं वाह, हिन खे साईं मां विच ते अची रिकॉर्ड कंदो आहियां न। हेॾो जीअं मच्छो ॿुधां, मां सी फूड जो दुकानु आहे, बूबा गम, झींगा बींगा मच्छी। सिक्योरिटी वारी माई ॾिसो ड्यूटी ते। इहा ज़िंदगी अथव हॉलीवुड जी। शेयर अदा शेयर। ऐं सभिनी दोस्तनि जा लख करोड़ आहे, 1 लख फॉलोअर थी आहे। तव्हांजी दोस्ती आहे, मोहबत आहे, प्यार आहे। ऐं मां माज़रत थो कयां,
काफ़ी दोस्तनि खे शिकायत हूंदी आहे साईं व्हाट्सएप ते जवाबु न ॾींदा हो, हज़ारे लख अलहमदुल्ला फल। हाणे लख माण्हुनि खे मुंहुं ॾियणु टाइम लॻंदो। मां मुंहुं ॾियण लाइ हाज़िर आहे, पर टाइम थो लॻे पियो, इन जे करे माज़रत। बाक़ी लाइफ खे एंजॉय कयो असां था कयूं। चक्कर अची विया बचड़ा। वाह वाह, ॾिसो था साईं अमड़ खे ॾांदी ख़्याल सां बाबा। ओ वाह साईं, ॿारनि जी बि ज़िंदगी पंहिंजी आहे साईं। इहो बि उमिरि जो अहिड़ो हिसो आहे जेको साईं वॾो मज़ेदार आहे। इहा अमड़ चए थी न ड्रिज बाबा वञो, हे ॾिसो गुल्लो गुल्लो गुल्लो, ॾिसो था। वाह वाह साईं, माशाल्लाह, अल्लाह पाक ख़ुशि रखे बचड़नि खे साईं, नसीब हिननि जो भलो करे। खेॾनि था पिया। अमड़ चवंदी होॾे वञो बाबा, होॾे वञो। उहे ॾिसो साईं। बाक़ी हे साईं एंतोहितोस रेस्टोरेंट हिकिड़ो ॿियो मज़ेदार, रंगीनियूं खाया पिया, मालिक को कुछ ना बतलाया। जंबा जूस कैलिफोर्निया जो मशहूरु चेन साईं, फ्रेश जूसिस बूसिस, ठीकु आहे। मालिक हलनि था पिया माण्हू साईं, कुतड़ा बिलड़ा हर कोई। एंतोहिज़ोस ऐं प्लस में स्पेयर स्पंकी, हे बि साईं खट मिठड़ा टाफियूं, चॉकलेट शाकलेट उस्ताद। वाह, हे साईं LA एक्सटेंशन फुटबॉल, पाण ते क्रिकेट, हिते फुटबॉल जो क्रेज़ हूंदो आहे न। दी लॉस एंजल्स जोराबनि जी साईं सॉक मार्केट। वाह, जोराबा जोराबा जोराबा, बड़े बड़े जा नीरा पीला कारा, अच्छा जोराबा ई जोराबा साईं। जोराबनि जी दुकान अथव साईं, गोॾनि ताईं, जंघनि ताईं, गोॾनि ताईं। इन खां पोइ साईं यूनिवर्सल स्टूडियो हॉलीवुड प्रोडक्शन सेंटर, हितां तव्हां हुन जे रिलेटेड शयूं वठी था सघो। ऐं हे बेन जेरी कार्टून जंहिं ॾिठा हूंदा उन्हनि खे यादि हूंदो साईं। बाक़ी आइस्क्रीमां वाइस्क्रीमां मिलनि थियूं हिते, आइस्क्रीम आहे साईं, वठंदा आइस्क्रीम बि मोट ते। पर हे ॾिसो साईं, वाह वॉट अ व्यू, वाह साईं। कॉन्स हिते सिफोरा माइन जे लाइ साईं बहितरीन मेकअप। मां अॻ में बि सिफोरा जे बारे में ॾेखारे ॿुधाए चुको आहियां। पूरो साईं मेकअप शॉप आहे, माइन जे लाइ जन्नत आहे इहा। पूरो सिफोरा मेकअप, अंदरि नथो वञी सघां, बसि ॿाहिरां टरड़ो ॾेखारियांव। हिन जो पूरो मां ओवरव्यू सिफोरा जो ॾेखारे चुको आहियां। हिते मेकअप मिलंदो आहे पूरो हर क़िस्म जो। बाक़ी होटोपियो, इहे बि साईं चेन माण्हू ॾिसो था हितां जा, ॾाढा सुहिणा ख़ूबसूरत। हे खाया पिया रेस्टोरेंट। ऐं हिते मसाज सेंटर बि आहे हिकिड़ो, माना ग्रेविटी न, उहा हवा में ईअं सफ़ा लाइ कीअं माना हिननि जूं शयूं पंहिंजियूं आहिनि, ज़िंदगानी लाइफ स्टाइल हर शइ पंहिंजो आहे। बाक़ी ख़ल्क हिन ख़ल्क में असां बि आया आहियूं, मज़ा वठंदा ज़िंदगी जा। दोस्तों मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे, रब हीअ दुनिया ॾाढी ख़ूबसूरत ठाही आहे। रब मूंखे हिमत ताक़त ॾिनी आहे, हिन खे ख़ुशी सां जीअण जी, त पोइ मां छो न जीआं यार, छो गणतियूं बिला वजा कयां जेके मुंहिंजे हथ में न आहिनि। जेका शइ मुंहिंजे हथ में आहे उहा मां बेस्ट कंदो आहियां, जेका शइ न आहे हथ में उनखे पास ऑन करे छॾींदो आहियां, मीन छॾे ॾींदो आहियां रब ते तवक्कल ते। ऐं रब जा मुंहिंजे मालिक जा करोड़े एहसान आहिनि जंहिं असांखे नवाज़ियो आहे, न त बंदे खे ताक़त न आहे। अॼु जे दौर में त पाण हे सभु उहो ग्रेविटी रिलैक्स। पोइ साईं रब वेठो आहे ॾियण जे लाइ। रब चए थो हे बंदा मां खां घुर त सही, मां ॾे अच त सही, मां सां प्यार त कर। असां बसि लॻा पिया आहियूं दुनियावी चकरनि में, अहिड़नि यूनिवर्सल स्टूडियोज़ में घुमा फिरा कयूं था, पर मुंहिंजो मालिक ॼाणे थो मुंहिंजे दिलि जो हाल छा आहे। फॉसल वॾी ब्रांड आहे, चश्मा वाचां बहितरीनु ठाहींदी आहे। ऐं हिन सां गॾोगॾु माण्हू ख़ल्क
आशिक मजबूर आहे ओयो ॾिसो था छा करे केॾो बि कांदार हुजे चाहे अमरीकी छो न हुजे पर ड्यूटी ज़रूरु ॾियणी आहे पंहिंजे पिरीअ जी। अल्लाह तिरकी पई नंढड़ी साईं। हे साईं हलदे 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 साईं अची वेंदा आहियूं असां उन मशहूरु जॻह ते। हे अथव उहा मशहूरु जॻह यूनिवर्सल स्टूडियो। हेॾां अथव हे थीम पार्क ओयो। जेके बि दोस्त अचणु चाहिनि टिकट वठनि या गेट आहे हितां एंट्री आहे ओया यूनिवर्सल स्टूडियो जी न। हीअ उहा मशहूरु ग्लोब आहे यूनिवर्सल स्टूडियो जो। ठीकु आहे भाउ जाते तव्हां अची था सघो घुमी फिरी था सघो। हे उहो ग्लोब निशानी हे एंट्री थीम पार्क जी। हे सिटी वॉक आहे यूनिवर्सल जो डाउन टाउन एरिया जीअं डिज़नीलैंड जो ॾेखारियोमांव। 1 लख तव्हांजी मोहबत तव्हांजो प्यार तव्हांजा लख थोरा हिन मंज़िल ताईं पहुचायुव। इंशाअल्लाह दोस्तो वरी जल्द मिलंदासीं। जेसि ताईं असांखे तव्हांजो इजाज़त। पंहिंजे पिरी प्यारनि जो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो। इंशाअल्लाह जल्द मिलंदासीं। तेसि ताईं यूनिवर्सल स्टूडियो मज़ो कयूं। हे थीम पार्क एंड ग्लोब पर शेयर ज़रूरु अदा मोहबत प्यार जो सौदो।